ब्रेकिंग न्यूज़ शेख बरगियो खां रिपोर्ट करे जेठाराम सिंधी शेख बरगियो पुलिस पारां दौरान गश्त क्रिमिनल ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा। शेख बरगियो पुलिस पारां एसएसपी टंडो मोहम्मद खान आबिद अली बलोच जी ख़ास हिदायतुनि ते क्रिमिनल ॾोहारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कंदे शेख बरगियो भरिसां हैदराबाद शेख बरगियो रोड ते दौरान गश्त कार्रवाई कंदे सूमार उर्फ अली बख्श कंडरा के गैर कानूनी असले ऐं हिकु अदद रेवालर 2 अदद गोलियुनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। एसएचओ शेख बरगियो अब्दुल हकीम सुमरो मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदार ते गैर कानूनी हथियार रखण जो केस दाख़िल कयो वियो आहे। एसएचओ मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदार ज़िला टंडो मोहम्मद खान जे थाणे बुल्ली शाह करीम समेत ज़िले ठटे ऐं ज़िले सजावल जे मुख़्तलिफ़ थाणनि में चालान थियल आहे ऐं घुर्बल जवाबदार आहे ऐं वधीक जवाबदार जो रिकॉर्ड हथ कयो पियो वञे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार जो तालुक़ु डिस्ट्रिक्ट सजावल जे ॻोठ अलहवरा कंडरा जो ॿुधायो पियो वञे।